वजीर आजम शहबाज शरीफ सां बरतानिया के सीड़पकार ज़ुबैर ईसा की अगवानी में वफ़द की मुलाकात में पाकिस्तान और बरतानिया विच में वापारी लागापा वधिक बेहतर बनाने बाबत गाल्हियूं। वजीर आजम पारां बरतानवी सीड़पकारन के पाकिस्तान में सीड़पकारी की दावत। वजीर आजम चो परली सीड़पकारी के हथी वठाइण हुकूमत की पहली तरजीह है। हुकूमती कोशिशुन सां मुल्क की मैशत बेहतरी तरफ वधी रही है। वडे वजीर सैयद मुराद अली शाह पारां मलीर एक्सप्रेस वे जो दौरो। अमलदारन पारां वडे वजीर मुराद अली शाह के मलीर एक्सप्रेस वे की तामीर बाबत ब्रीफिंग। वडे वजीर चो तो नवंबर दिसंबर के विच में हर सूरत कायदाबाद सेगमेंट चो इफ्तिताह कंदासीं। वडे वजीर पारां प्रोजेक्ट ते कम की रफ्तार वधिक तेज करण की हिदायत। लंदन में रिटायर्ड चीफ जस्टिस फायद ईसा की गाड़ी ते हमले बाबत परली खाते हाई कमीशन के कानूनी कार्रवाई की हिदायत करे छड़ी। परली वजीर इसहाक डार परली वजारत के समूरन मुलविसन खिलाफ सख्त कार्रवाई की हिदायत करे चयो ते जवाबदारन के सजा ॾियारण में कानूनी रस्तो इख्तियार कयो वञे। हुकूमत पारां कौमी असेंबली और सेनेट में सुभाणे अहम कानून सादी करण जो इम्कान। जरियन मूजिब कौमी असेंबली में सुभाणे वाले इजलास जो वक्त तब्दील किया वियो। इजलास शाम जो 5 बदिरां हाणे 4 वगे थींदो। हुकूमती मेंबर्स के ऐवान में हाज़िरी यकीनी बनाइण की हिदायत। प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी आर्डिनेंस बिल भी पेश कयो वेंदो। वजीर आजम शहबाज शरीफ वफाकी काबीना जो इजलास सुभाणे मंझंदि 2 वगे सॾाए वरितो। इजलास में मुल्की माशी सूरतहाल और अहम कानूनी मामलन ते गौर कयो वेंदो। पंजाब हुकूमत पारां पंजाब एयर के नाले से एयरलाइन शुरू करण जो फैसलो। जरियन मूजिब सूबाई हुकूमत पंजाब एयरलाइन की फिजिबिलिटी ते कम शुरू करे छड़ियो है। पंजाब एयरलाइन के खानगी सीड़पकारन के सहकार से आंदो वेंदो और उनमें पंजाब हुकूमत जा भी शेयर्स शामिल हूंदा। पंजाब की सीनियर वजीर मरियम औरंगजेब चयो है पंजाब हुकूमत PIA के न खरीद करे रही है। पंजाब हुकूमत हवाई गदलान वधण सबब लाहौर जा सरकारी तोड़े खानगी प्राइमरी स्कूल एक हफ्ते लिए बंद रखण जो ऐलान करे छड़ियो। पंजाब की सीनियर सूबाई वजीर मरियम औरंगजेब की लाहौर में न्यूज़ कॉन्फ्रेंस चवे थी भारत खां ईंदड़ गदनियूं हवाऊं लाहौर की हवा के मुतासिर करे रहियूं आहिनि। धुंध की सूरतहाल खतरनाक हद ताईं वधी वई आहे। भारत खां आयल धुंध हिकदम पखिड़जी वई। अज इस्लामाबाद में धुंध की लपेट में आहे। मॉनिटरिंग और क्लीन अप ऑपरेशन भी लागी तो जारी है। गदलान के भारत से गाल्हाइण का सवाइ मसलो हल न थींदो। दुनिया के गदलन शहरन की लिस्ट में लाहौर अज भी पहिरें नंबर ते। शहर में धुंध जो राज बरकरार। एयर क्वालिटी इंडेक्स 732 ताईं पहुंची वियो। DHA फेज 8 में हवाई गदलान जो मयार 1917 थी वियो। गुलबर्ग में 1515, मुरातब अली रोड ते 1264 आई अस्करी ट्रेन में एयर क्वालिटी इंडेक्स 1257 रिकॉर्ड। मौसमियात खाते मूजिब ईंदड़ कुछ ॾींहनि में बरसात जो को भी इम्कान न है। हवा न घुलण सबब धुंध की शिद्दत बरकरार रहण जो ख़दशो है। सिंध के वडे वजीर सैयद मुराद अली शाह पारां 3 नवंबर मुल्क की तारीख जो कारो ॾींहुं करार चवे थो अॼोके ॾींहुं हिकु आमिर पाकिस्तान की आइन ते कारी ज़रब लगाए गैर कानूनी हुकूमती निज़ाम कायम करे मुल्क के कमज़ोर कयो। मुशर्रफ दौर में दहशतगर्दी जा एतिरा वाक़िया थिया जो मुल्क की कुंड कुर्च में रतो छाण थी वई। 3 नवंबर बाबत पंहिंजे वज़मती बयान में घर वज़ीर जावेद लंजार चयो है त हिकु आमिर मुल्क में गैर कानूनी तरीके इक़्तिदार हासिल कयो। पीपल्स पार्टी के नुकसान पहुंचाईंदड़ पाण मिटजी विया। मेयर कराची और बिलावल भुट्टो सरदार के तर्जमान मुर्तज़ा वाहब चयो है मुशर्रफ खां जनरल ज़िया के दौर में कायदे अवाम जुल्फ़कार अली भुट्टो के एक तकरारी फैसले तहत फांसी ॾिनी वई।
अमेरिका में सदारती चूंडूं अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेट्स जी सदारती उम्मीदवार कमला हैरिस तरफ़ां हिक ॿिए ते तनक़ीदी वार। चूंडुनि में फतह जी दावा कंदे डोनाल्ड ट्रंप चयो आहे त बाइडन ऐं कमला हैरिस जूं मुआशी पॉलिसियूं नाकाम रहियूं। इक़्तिदार में अची महांगाई जो ख़ात्मो करे अमेरिका खे अज़ीम मुल्क बणाईंदासीं। ॾोहारियुनि जे मुल्क में दाख़िला बंदि कई वेंदी। एटलांटा में कमला हैरिस तरफ़ां हिकु सदर ऐं वोट रुगो आज़ादी लाइ जा नारा। चवे थी ट्रंप जी सियासी कहानी ख़त्म थी वई। अवाम डोनाल्ड ट्रंप खे रद्द करे छॾियो। आऊं रोज़ानो उथी अमरीकी अवाम जे हक़नि लाइ विढ़ंदुसि। मुल्क में डॉक्टरनि ऐं इंजीनियरनि जी ज़रूरत आहे। आई 24 कलाकनि दौरान इसराइली हमलनि में वधीक 55 फ़लस्तीनी शहीद, 192 ज़ख़्मी। इसराइली फ़ौज जो पोलियो मर्कज़ ते हमलो, 4 ॿारनि समेत 6 ॼणा शहीद थिया। रफ़ा में इसराइली फ़ौज जो हमले में फ़लस्तीनी औरत 2 ॿारनि समेत शहीद।